संत नारायण स्वामी महाराज जे चरणन में एक मानू किरी पियो, बाबा मां पापी गुनहगार आया, छा मुंहिंजो भी उद्धार थी तो सके? न मूंखे पढ़ाई लिखाई ईंदी आहे, न मां वेद शास्त्र जाना, न मां कोई सेवा कई आहे, न शुभ कर्म कयो आहे, न मूंखे ज्ञान आहे। रोअण लॻो, चवनि था तुंहिंजा ॻोढ़ा ई काफ़ी। पागल, भगवान चतुराईअ सां, चालाकीअ सां, दिमाग़ सां, ज्ञान सां न मिलंदा आहिनि। भगवान त इन सां ई मिलंदा आहिनि जंहिंसां तूं रोए थो, तोखे भगवान जी प्यास आहे। अरे त प्रभु मां कुझु ॼाणा ई कोन, हेॾे आहे। उनखे वठी आया हिकिड़े खूह में, हिकिड़ो कंकड़ ॾिनोसि नंढो, चई हिनखे खूह में विधई, काॾियो, चई साईं बुॾियो। नंढो सो कंकड़ बुॾियो, तरियो न, चईसि काॾो तरंदो पाणीअ में कंकड़। हिकु कमु कर, हे लोहे जो टुकड़ो खणी आ, इहो छा कयां, इहो बि विझां हिन में, चई हिन में न विझ, हिकिड़ी लकड़ी खणी आ, इन में लॻाए, उन में चिपकाई कंहिं तरीक़े सां। चई हाणे लकड़ी ठका करे न खूह में, लकड़ी खणी विधई खूह में। चई हाणे ॿुधाए नंढो कंकड़ काढ़ियो, चई महाराज बुॾियो, ऐं 5 किले जो लोहो, चई हीअ त तरे थो पियो। कीअं थो तरे? चई साईं तव्हां लकड़ीअ में उन में लॻायव, फिक्स कयोसीं, उन में चिपकी पियो थो, लकड़ीअ सां गॾु तरे थो। अरे भोला भाला, इहो ई तुंहिंजो जवाबु आहे सम्झ में? न महाराज मूंखे कुझु सम्झ में न आयो। चई प्यारा, जीअं लकड़ीअ सां हेॾो वॾो लोह लॻी वियो त उहो बि तरी वियो। हा, छाजे करे? लकड़ी तरण वारी आहे, लोह बुॾण वारो आहे, तरण वारीअ सां लॻो त उहो लोह बि तरी वियो। त अहिड़ी तरह सां जेके संत महात्मा भक्ति करण वारा, तरण वारा आहिनि, उन सां कोई पापीअ खां पापी लोह जहिड़ो बि तरी वञे, लॻी वञे, चिपकी पए, त उन जो बि बेड़ो पार थी वेंदो आहे, उहो बि तरी वेंदो आहे। त तूं कीअं न तरी वेंदे? तूं त सुठो माण्हू आहे। हा हा, उन ॾींहं खां उहो परम भक्त वैष्णव ठही वियो। इहो चइबो आहे कि क्षण भर बि सत्संग अजायो न वेंदो आहे। केवल 5 मिंट संतनि जो सत्संग कयईं, गॾु कयईं, साथ वरितईं, जीवन सुधरी वियो। 6 सुधरे सत्संगत पाए। बोलो संत भगवान की।